नाज़िन ख़बर के ॾियूं पिया त तलहार में ज़िलो बचायो तहरीक पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ हैदराबाद बदीन रोड ते धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अवेस मल्हा। जी अवेस, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सायरा, बदीन जिले अंदर मुसलसल ज़रई पानी की हथरादू खोट गैर कानूनी दिकन और वाहन की खाटी न कराइण खिलाफ़ ज़िला बचाओ तहरीक और मुख़्तलिफ़ सियासी समाजी और कॉन्फ्रेंस पार्टियुनि पारां बदीन हैदराबाद रोड से एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। जंहिं सबब रोड के ॿिन्ही पासनि में ट्रैफिक जाम थी वई आहे। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लगी वयूं। धरणे में क़ौमी अवामी तहरीक JUI शहीद भुट्टो जी पार्टी की अगवानी पारां भरपूर शिरकत कई वई। इन मौके ते अगवानी साईं खुदाली निशार, नसरुल्ला जरवार, एजाज अहमदानी, असलम निगारी ऐं ॿियनि जो चवणु हो त बदीन ज़िले अंदर पाणी जी खोट जी ज़िम्मेवार हुक्मरान घुराए पाणी जी खोट सबब हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। जंहिं सबब हितां जे आबादगारनि खे करोड़ों रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। हारी तौर मज़दूर तबको सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हिननि वफ़ाक़ तौर सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे जेसीं ताईं बदीन ज़िले अंदर पाणी जी अफरादू खोट ख़त्म करे गैर कानूनी धिका हटाए वाहन जी खाटी न कराई वेंदी तेसीं ताईं हिननि जो एहतजाज ऐं धरणो जारी रहंदो। जी अपडेट करण लाइ अवेस, तव्हांजी महिरबानी।